आइस नशो छा आहे? माण्हू आइस नशो मैथेमफिटामिन छो था कनि ऐं आइस नशे करण सां इंसानी ज़िंदगी ते कहिड़ा मुज़र असर पवनि था। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां डॉक्टर अब्दुल वहीद दरियाणी, फिज़िशियन। सिहत जी आगाही जे हवाले सां अॼु असीं पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते आइस नशे जे मुतलिक़, मैथेमफिटामिन जे मुतलिक़ ॻाल्हाईंदासीं। आइस मैथेमफिटामिन असल में केमिकल्स आहिनि। ही नशो वापरण सां छा थो थिए? इंसान जे अंदरि, इंसानी दिमाग़ जे अंदरि हिकिड़ा मख़सूस क़िस्म जा केमिकल्स हूंदा आहिनि जेके तमामु घणे तइदाद में रिलीज़ थींदा आहिनि। नतीजे में माण्हू जी कॉन्फिडेंस लेवल हाई थी वेंदी आहे, हुन जी कंसंट्रेशन फुल रहंदी आहे। पोइ हू जेकॾहिं कोई कमु करणु चाहींदो त हू करे वेंदो आहे, जेकॾहिं पढ़णु चाहींदो त हू पढ़ी वेंदो आहे। आइस नशे जा वक़्ती तौर ते यूफोरिक इफेक्ट आहिनि ज़रूरु, पर इहे लॉन्ग टर्म बेसिस ते इंसानी ज़िंदगी जे ख़ात्मे करण में अहम किरदारु अदा कनि था। 3 कैटेगरी जा माण्हू आइस नशो इस्तेमालु कनि था। हिकु उहे जेके नौजवान छोकिरा आहिनि, कॉलेज जा शागिर्द आहिनि, उहे हिकु त फैशन तौर ते नशे खे इस्तेमालु था कनि। छो जो आइस नशे वापरण सां राति जो निंड हली वेंदी आहे, माण्हू में कॉन्फिडेंस लेवल हाई थी वेंदी आहे, कंसंट्रेशन वधीक ठहंदी आहे। जिन जा एग्ज़ाम्स हूंदा आहिनि, इम्तिहान हूंदा आहिनि, हू महसूसु कंदा आहिनि त आइस नशो इस्तेमालु करण सां असांजी कंसंट्रेशन वधीक ठहे थी, तंहिंजे करे असां वधीक बहितर नमूने सां पढ़ी सघूं था, पर हू पंहिंजी ज़िंदगी सां खेॾी रहिया आहिनि। नंबर ॿी कैटेगरी जा उहे माण्हू इस्तेमालु कनि था जेके बुरी सोबत में अची था वञनि। हो कंहिं सबब जे करे जॾहिं शुरूआती तौर ते आइस नशो इस्तेमालु कनि था त हू पंहिंजे अंदरि में वधीक कॉन्फिडेंस महसूसु था कनि, चवंदा त असां सभु कुझु करे सघूं था। हुन जी दिलि जी धड़कन जी रफ़्तार तेज़ थी वेंदी आहे, हुन जी साह खणण जी रफ़्तार तेज़ थी वेंदी आहे ऐं हुन में हाई लेवल जा कॉन्फिडेंस डेवलप थी वेंदा आहिनि। पर जॾहिं उन नशे, आइस नशे जी कंसंट्रेशन इंसानी जिस्म में आहिस्ते आहिस्ते घटिबी आहे त माण्हू डिस्टर्ब थी वेंदो आहे, हू डिप्रेस थी वेंदो आहे, हुनखे ड्रग जी क्रेविंग थींदी आहे। हू चाहींदो आहे त वरी मां इहा नशो इस्तेमालु कयां। 3 कैटेगरी जा उहे माण्हू आहिनि जेके आइस नशो इस्तेमालु कनि था, जेके अक्सर करे क्लबनि में वेंदा आहिनि ऐं हू सेक्सुअल पर्पज़ तौर ते आइस नशे खे इस्तेमालु कंदा आहिनि। आइस नशो इंसानी ज़िंदगीअ जे लाइ, इंसानी सिहत लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे। आइस नशे वापराइण सां, आइस नशे जे ओवरडोज सां ब्रेन हेमरेज थी सघे थो, इंसान जी दिमाग़ जूं रॻूं फाटी सघनि थियूं। आइस नशे वापराइण सां दिलि जो दौरो पइजी सघे थो। आइस नशे वापराइण सां इंसान जूं भुखियूं ख़तमु थी सघनि थियूं। आइस नशे वापराइण सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा झटका अची सघनि था, जेके कॾहिं कॾहिं माण्हूअ जे मौत जो सबबु बि बणिजी वञनि था। तंहिंजे करे असांजी सोसाइटीअ में आम तौर ते जेके नौजवान छोकिरा आहिनि जेके आइस नशो इस्तेमालु कनि था, सभ खां वधीक ज़िम्मेदारी उन जे घर वारनि ते आइद थिए थी त हू पंहिंजे ॿारनि खे काउंसिल कनि, कंहिं सुठे साइकाट्रिस्ट खे जी मदद वठनि, कंहिं सुठे डॉक्टर वटि उन्हनि खे वठी वञनि त इंसानी ज़िंदगीअ जे लाइ तमामु घणो हानिकार साबित थींदड़ आइस नशे मां हमेशह जे लाइ पंहिंजे ॿारनि जी जान छॾाइनि।